मेहड़ म्यूनिसिपल अमले जी नाअहलीअ सबब शहर जे मुख्य रोड अपासी रोड कल्होड़ा मोहल्ला जी ही हालत है। दुकानदार मोहल्ले वासी सख्त परेशान नज़र अचण लगा, जिन लाॻापियल इदारनि खे नोटिस वठण जी अपील कंदे वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार आहियूं, पाड़े में नालियूं पियूं थी वहनि, इन जो सॼो पाणी ॿाहिरि पियो थो हले, रस्ते वारा सभु परेशान आहिनि। महिरबानी करे इंतज़ाम में अची करे हिते हिनखे सफ़ाई कई वञे, असांजे रोड रस्तो असांखे सही करे ॾियनि। गैस वारा ठाहे विया आहिनि, खॾा खोटे आहिनि, इन्हनि बि अची माना रातो अथनि पर का मालकी न आहे। हाणे खॾा असांखे इहे बंदि कराए ॾियनि, नालियूं असांजी सेट कराए ॾियनि। माला में नालियूं नालियूं वधी पयूं आहिनि, दुकानदार परेशान आहिनि, ॿार बचो आहे, न टपण जी सहूलियत आहे न छा। महिरबानी करे असांखे कमु कराए वञे। बड़ी तकलीफ़ लगी पई आहे, गपली हो वॾा मसला लगा पिया आहिनि, का बि सहूलियत कोन्हे। भाई कलोड़ा माला में का सहूलियत ही ना है। सदा 12 महीना जो हशर लगो पिया, रोड ॾिसो, रस्ता ॾिसो, नालियूं ॾिसो, को ख़र्च करण लाइ तयारु न आहे। वोट वठी वरी अखियूं बूटे वरी सुम्ही कोन, इहे हशर थींदो आहे। ॾिसो रोड ॾिसो, नालियूं ॾिसो, रस्ता ॾिसो, तव्हां हशर लॻो पिया, को टपण लाइ तयारु कोन्हे, को ईअं थींदो आहे। को कमकार का सहूलियत न आहे। रोड पट पटा लॻी पई आहे, रोड ठहे कोन थो, रुको आधार लॻो पिया कलोड़ा माला में, ईअं थींदो आहे साईं। हर को हशर लॻो पिया, को आहे कोन, को नौकरियूं 6000 माण्हुनि जो को सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हे। हिते जेके मसला लॻा पिया आहिनि, असांजी दुकानदारी ख़राब थी वञे, नालियूं बंदि आहिनि, रोड रस्ता ब्लॉक था थी वञनि, एतिरो पाणी गंदो हिते निकिरे थो जो निमाज़ी बि वीचारा परेशान आहिनि। महिरबानी करे हिन रस्ते खे साफ़ कयो वञे, नालियुनि खे साफ़ कयो वञे। इंतज़ामिया को बि कमु सही नथी करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।